रूम जो बादशाह कंहिंजो वरी चओ रूम जे बादशाह खे छा सॼो वेंदो हो कैसर, ईरान जे बादशाह खे सॼो वेंदो हो कसरा। ॿुधो तो न कैसरो कसरा जा कुंगरा ॿुधो अथव। कैसर छा आहे, कसरा छा आहे। उन वक्त में रूम जे बादशाह खे कैसर सॼो वेंदो हो, ईरान जे बादशाह खे कसरा सॼो वेंदो हो, चीन जे बादशाह खे खाकान सॼो वेंदो हो, हबश जे बादशाह खे नजाशी सॼो वेंदो हो, मिस्र जे बादशाह खे फिरौन सॼो वेंदो हो। इन्हनि नालनि सां बादशाह मशहूर हुया। अॼु रूम जे बादशाह कैसर यानी कैसर रूम हिकिड़ा 4 सवाल लिखिया। घणा सवाल लिखिया, जवाब ॾियो। घणा सवाल लिखिया, 4 सवाल लिखिया। पंहिंजे वज़ीर खे ॾिना। इन चइनि सवालनि जा जवाब खपनि। वज़ीर खणी पंहिंजे पूरे रूम जी बादशाही में घुमियो, किथां बि जवाब कोन मिलियो। बादशाह खे अर्ज़ कई त बादशाह रूम जे बादशाही में जवाब नथो मिले। चवे तो ईरान हलियो वञ, ईरान घुमी आयो, जवाब न मिलियो। चीन हलियो वञ, चीन घुमी आयो, जवाब न मिलियो। मिस्र घुमी आयो, जवाब न मिलियो। हबश घुमी आयो, जवाब न मिलियो। जॾहिं जवाब न मिलियो, बादशाह चिट्ठी हथ में खणी करे चयो, काश अॼु को मां जो लाल हुजे हां, जेको हिन चइनि सवालनि जा जवाब ॾे हां। कहे चयो इए ॿुधंदो तकरीर त पोइ सुबुह जो ॿियनि खे छा ॿुधाईंदो। रूम जे बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो, अॼु अगरि को मां जो लाल हुजे हां, अगर को मां जो लाल हुजे हां, सवालनि जा जवाब ॾे हां। उते को जवान आले रसूल जो दीवानो वेठो, चए तो बादशाह अगर नाराज न थी, इहे 4 सवाल त छा, पर जे 400 सवाल मोकिली दे, हिक हिक जो तफ़सील सां जवाब मिलंदो। बादशाह चयो किथां मिलंदो, चवे तो सोणे अलीअ जे दर तां मिलंदो। काथा मिलंदो, शेर खुदा जे दर तां मिलंदो, अलीउल मुर्तज़ा जे दर तां मिलंदो। बादशाह निहारे चयो ओहो काथे मिलंदो, चवे तो ओहो मदीने में मिलंदो। अली काथे मिलंदो, चो अली काथे मिलंदो, मदीने में मिलंदो। बादशाह 4 सवाल उनके सील पर मुहर करे पंहिंजे सफ़ीर जे हथ में ॾिना। वञो मदीने वञी चइनी सवालनि जा जवाब वठी आ। बादशाह रूम कैसर रूम जो सफ़ीर जंहिं वक्त में मदीने तैयब पहुतो, थोड़ो ॻाल्हि खे वधाया, वक्त महदूद आ, तबीयत जो मज़ो अल्लाह कंदो भलो थी वेंदो। कैसर रूम जीअं मदीने तैयब पहुतो, काथे पहुतो, वरी चयो काथे पहुतो, अल्लाह अल्लाह खुदा तो असांखे बि मदीनो नसीब करे। अल्लाह से तो असांखे बि मदीनो नसीब करे। शाइरो शाइरी अॼु नथो कयां, नादू मनकबतू नथो पढ़ा, ॻाल्हियूं करे वठां। अज़ीज़ान मन जीअं मदीने तैयब में पहुतो, पुछा कंदो आयो ऐन अली, ऐन अली, ऐन अली, अली किथे आ, अली किथे आ, अली किथे आ। ख़बर पई त शेर खुदा वेठो आ, पंहिंजे महबूब जे दीवाननि सां गॾु वेठो आ। उहो सफ़ीर रूम जो सफ़ीर खतड़ो हथ में खणी आयो। ॾिठई त माण्हुनि जो झुगटो लॻो पियो आ, को जवान जेको 14 जे चंड जहिड़ो सुहिणो वेठो आ। आस्ते आस्ते थी करे पोयां वेही रहियो, ये हेतरी जमायत वेठी आ, अचे को पोयां वेही रहे। मूं जड़े हलवे खाइण वारे मुलड़ा गरीब खे कहिड़ी ख़बर त पोयां केर वेठो आ। लेकिन हिते त फ़कीर आशिक ताहिरी आ, हुते ॿियो न हुयो, हुते त मुंहिंजे रब्बुल आलमीन जो शेर वेठो आ।
सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम अन्या हुन वेही बस कयो ची बुधा तही चवन छा छा त मुझे सोने अलियो ता हकल के ओ पोया वेहण वारा तोखे वापस वञणो आ जल्दी हेॾिया ओ पोया वेहण वारा तोखे वापस वञणो आ जल्दी हेॾिया हेॾे होॾे निहारण शुरू कई अलाए कंहिंखे थो चवे मूंखे त न की ॼाणे न की सुञाणे मां त अजनबी मां त अॼु मदीने पहुतो हां मूंखे कीअं चई सघंदो अञा वरी टिंभाणी वेठो होॾां सोणे अलीअ ॿियो दफ़ो चयो ओ पंहिंजे पाण खे अजनबी सम्झण वारा इन चईन सवालनि खे सर्ब मुहर करे खणी अचण वारा हेॾे आया उनखे त ख़बर कान हुई त सवाल घणा आहिनि अञा रहंदो चुप थी वियो हे त चईन सवालनि जो ज़िक्र सुणो अली करे रहियो आहे यकीनन को ही ॿियो माण्हू आहे टियों दफ़ो शेर ख़ुदा चयो ऐ कैसरे रूम जी चिठी खणी अचण वारा हेॾे आ हाणे ठोड़ में ॻाल्हि वेही छा में ॻाल्हि वेठस वरी चयो भला ठोड़ ॾुखी थी लॻे त दिमाग़ खणी छॾो भला दिमाग़ में ॻाल्हि वेही हुअसि मथे में ॻाल्हि वेही हुअसि ठोड़ कावड़ जो ठोड़ सभु को कराए सघे ॻाल्हि जीअं दिमाग़ में वेठसि यकदम उथियो उथण खां बाद में सोचण शुरू कई अचे बीठो पियो सोचे बीठो पियो कैसरे रूम जा सफ़ीर बि चयईं चिठीअ जी ॻाल्हि बि कयईं चईन सुवालनि जी ॻाल्हि बि कयईं हे मुआमिलो छा आहे अञा गीदे में हथड़ो थो विझे त ॾिसां चिठी आहे या न आहे जीअं अॻियां पहुतो सुणे शेर ख़ुदा फरमायो देर न कर इहा चिठी कढ त तोखे फारग करे छॾियां हैरत में पइजी वियो रूम घुमियुसि जवाब न मिलियो ईरान घुमियुसि जवाब न मिलियो शाम वियुसि जवाब न मिलियो हेतिरा मुल्क घुमियुसि जवाब न मिलियो अजीब जवाना हुनखे कहिड़ी ख़बर त ही उहो ई जवाना जंहिंजे लाइ इमामुल अंबिया फरमायो त अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा हिनखे कहिड़ी ख़बर त हे मदीने वारे मीर जो उहो परवानो आहे जेके महबूब चवे त या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरा ऐ अली तू मां मुस्तफा जो हिते जीअं भाउ ऐं महशर में बि ईअं ई भाउ दीवानन के खबर मगर अजनबी के केड़ी खबर जीअं वर में पहुतो सोने शेरे खुदा फरमायो पर्ची बाहर कढ हमराह पर्ची जीअं कढी सोने अलीउल मुर्तजा हिकड़ी निगाह ॾिसी करे पर्ची हीअं करे ॾिनी पाण फरमाइण ही बि के सवाल छा फरमायो वरी ॻाल्हि जे सोने अलीअ जो परवानो है त जॾहिं न महबूब जो ज़िक्र ॿुधो आहे जंहिंसां प्यार हूंदो आहे ख़ुदा जो कसम हुन जो नालो ॿुधण सां दिलि बहार थी वेंदी आहे ये हकीकत है अज़ीज़ाने मन सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम फरमायो ही भी के सवाल हल खण पर्ची हमराह पर्ची हथ में खणी करे चयो जवाब ॾियो पाण फरमायो जवाब को सफ़ीर जे दिल में अचे हमराह शोर मचायो त को हमराह शोर मचायो जेको मचाईंदो आहे अंदर में शोर त जवाब नथा अचनि चवे थो सोना जवाब ॾियो मां बादशाह खे कहिड़ो मोहदुसि पाण फरमायो मुंहिंजे जवाब जहिड़ा सवाल खणी अची ही बि के सवाल नेठ हमराह ऊठ मुबारक ख़राब करे चयो भला इन्हनि जो ॾियो पाण आंगुर खणी करे चयो पोइ ते वापसि मोटी वञो मुंहिंजा गुल खेॾनि था पिया जवाब ओए ॾेई छॾींदा सोने शेरे खुदा फरमाए वापस मोट
वापस मोट बाहर वञ गुलड़ा खेॾी रहिया हल इन तुंहिंजे सवा जवाब उहे ॾींदा निहारे दिल में ख़्याल थो करे वॾो अपन थो ॾे ऐं चवे थो गुलड़ा ॾींदा मिड़ई टारे रहियो आहे इहे ख़यांदो छो त सुहिणो अली जलाल वारो जवान आम नाहे दोस्त जेके लुआबे दहन मुस्तफ़ा मिलियो हुजे जंहिं अख पो खोली हुजे पहिरीं यार खे ॾिठो हुजे जेतिरो क़ुरान चवी पढ़ण लाइ तयार अलीअ खे सुञाणण ॾाढो आले रसूल के सुञाणण ॾाढो ॾुखियो आहे आयो हां चढ़ी क़ुरान जी पढ़ी वठां मता सजे साधरन दोस्तन के सोचवे त तव्हांजो फ़कीर आयो रुगी किस्सा ॿुधायो हरगिज़ न असां किस्सा न आहिनि छो त असां लतीफ़ जा बांधीड़ा हूं लतीफ़ सुणे फरमायो जे तो भाइया जे तो बैत भाइया से आयतू आहीन नियो मन लाइन पिया से पार दे सोने लतीफ़ फरमायो जनत तो समझी भाड़िया उहे बैत नाहिन हे तयार जे मुल्क जे बांधीड़ा हन असां वेठा नवाब शाह जे भंगवाड़ा घर में हो पर इन लतीफ़ जे बैतन जे उन इश्क जे में जिस्म हिते हूंदो आ दिल यार जे दरबार में पहुंची वेंदी आ यो सच्चाई कुछ पाण खां जे नथी पहुची तो बमो कोने जी पहुचे थी तो बमो जो कमाल कोने कमाल उन जो अज अपनायो तुझे दिल जो अज कबूल कयो आ असा जो कमाए पैगाम ॾियण बाकी अरे लोगो तुम्हारा मेरा खुदा अज़ीज़ा ने मन मता कुरान करीम जी आयत कहीं जी गाल पे कयम कहीं जी गाल पे कयम खामोश थी आयो जो नहीं गाल पिया ॿुधऊं इहो ई त मज़ो आहे अज़ीज़ा ने मन उनके खबर न हुई त ही जवान तेरा वधी चयम सुहिणो ओहो आ जंहिंजे लियो मुझे मुस्तफ़ा था